जी बिल्कुल नाज़रीन, मौजूद आहियूं यारहें अयाज़ मेले में जेके मुख़्तलिफ़ अदबी सेशन्स थी रहिया आहिनि उन सां गॾोगॾु हिते सिंधी सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयूं आहिनि, हथ जा हुनर आहिनि, उन्हनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। हिते जिन स्टॉल ई लॻाया आहिनि उन्हनि हुनरमंदनि सां ॻाल्हि कयूं था, छा चवणु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो परवेज़ हैदर आहे ऐं मीरपुर ख़ास खां आया आहियूं। असांजो आहे माना इदारो UCT यूनिक क्राफ्ट ट्रांसफॉर्मेशन, जंहिंमें ॻोठनि मां ख़वातीन खां शयूं ठारायूं था, पर्स पाउच जंहिंमें जीन्स ऐं जेको आहे जूट खे इस्तेमालु करियूं था, ऐं गॾोगॾु मार्केट जूं शयूं बि असां हुन सां गॾु पंहिंजे स्टॉल ते रखियूं आहिनि। पंहिंजी जिद्दत बि हुजे ऐं पंहिंजे कल्चर जूं शयूं बि हुजनि। जंहिंमें तव्हां पर्स ॾिसी रहिया आहियो, हिते अजरक आहे, हिते जेका लुंगी आहे, उन खां अलावा कुझु जूट जा ठहियल पर्स आहिनि जिन ते एम्ब्रॉयडरी बि थियल आहे ऐं हुन ते माना कुझु जेको आहे हैंडवर्क बि थियल आहे। हीउ जेको पर्स आहे हिन जी क़ीमत साईं, हा, ही साईं ही 1350 रुपए जो आहे। ही मशीन वर्क आहे, ठीकु आहे न, ही मशीन वर्क आहे, 1350 रुपए जो आहे। हुन खां अलावा असां जेके पर्स आहिनि उनजी क़ीमतूं मुख़्तलिफ़ आहिनि। असांजे स्टॉल ते 150 रुपए खां वठी करे माना हिते 1350 ताईं जी शइ मौजूदु आहे। ही अजरक, ही जेको आहे पंहिंजी, ही जेको आहे 1700 रुपए जो आहे। ही हिकिड़ी जेका कुर्ती आहे ऐं जेका माना स्टैंडर्ड साइज़ जी आहे, ये 14 खोले ॾेखारियां त ही शो असीं लास्ट जेको स्टॉल लॻायोसीं मीरपुर ख़ास में, उते असां वटि 6 पीस हुआ त ही पोइ हाणे हुते विकाणा थिया आहिनि, ॾिसी सघो था। ही 1700 रुपए जी आहे। जी अस्सलाम वालेकुम। अदा असां हिते शेख अयाज़ मेले में पंहिंजो स्टॉल लॻायो आहे। तक़रीबन हैंडमेड शयूं आहिनि, ठीकु आहे, ऐं काफ़ी ॿियूं कल्चर जे हवाले सां बि काफ़ी सारी शयूं आहिनि। बसि छा कहिड़ियूं शयूं आहे? ज्वेलरी आहे या ॿियो कुझु? जी काफ़ी सारी शयूं आहिनि। ज्वेलरी आहे ऐं ॿारनि जा स्वेटर आहिनि, शूज़ आहिनि।